भारी अचे तो के भी मोकले छदिया ओ दा बी काडी भारी दे है दे मरो छो अरे मरो था विच में गाड़ी जी रोड में अचो था अब आप बी कादे वने तो कमा तो सा कावा मां वया साल वया तो साल वने तो वो इन छोकरे भी खायूं छोकरे न बेरो 30 रुपया किरायो न बेरो मोटरसाइकिल ताड़ो पराया हाणे वञो था हाणे हिकिड़ो मोटरसाइकिल गॾु वञो था पोइ छा थी पियो 30 रुपया बची पिया नी बची पिया न कयो का पंचर दिसे पंचर पोइ हिनखे कहिड़ो वज़न आहे हे नंढड़ो ॿार आहे हिनखे कहिड़ो वज़न था हे बाबा वॾा कहिड़ा हूंदा थी भाई ॿार आहे दूर मां न कंदो मां बाबा नंढड़ो ॿार आहे खे खायूं वञे न तोखे कंदो छा न कंदो बाबा न कंदो हे खायूं ई नथो वञे धूड़ पा वञे पोइ मां छा वञे तूं वे त करे न मां वॾो खे विहारींदी नंढड़े खे न विहारींदी न वेंदो मां छॾ वञे तो वञे पाए जीवन त कढे न हलाइण बि नथो अचे मोटरसाइकिल हलाए जीवन कम छा कयो थी मां छा कयां मोटरसाइकिल जो ड्राइवर राइडर तूं ना मां आहियां पादा कुआर पता ही के जा कुछ नजर है मोटरसाइकिल नहीं बची है अरे मोटरसाइकिल भी तो जी जापानी है मां नजर आयो है छा बुराई मना तो मुझे तो तिया न बुराई मी वर्दी जा क्यों तो के कुछ थियो छा खराब बी तो सही न हलान लथा जो तो मोटरसाइकिल भी हां सीधी दी छा की तो भाई बुराई भी था रस्ते तेल भी अथव तेल भरे जाते की बी तू ला हां मामा मोटरसाइकिल मुझे ना तो हला मां तो कठा है नहीं आदर भलाई जो चंगाई जो वक्त ही ना यार पंचर जे करे न तो ले न पंचर से करे हाने पंचर सा मतलब छा है इनके चालू तो थींदो न पंचर टायर आहे हां एक मिनट तू वे वजन देस तू वे वजन तू गाड़ी पंचर ये रंदो हां ठीक है देख तू एक मिनट मत हां वो देखो ले थोड़ो देखो ले थोड़ो देखो ले एक मिनट भी इंदो मर्द साड़ियो हां चाबी लगल न था ना चाबी लगल न होय मोटरसाइकिल एक मिनट हलियो बीबी गिवर आ जाओ हां भी जाओ मैं बीबी यार एक मिनट भी कम आ तो था तुम जा छा भजन थी वो पेड़ो फिराए एको बाबी और जटाए दो मैं तुझे यार मां न छड़ी दो भाई मां हाल बता फिर किसी में ना कर अब अरे चल ना मां से मैं हो मजा आया थी यार छेड़ू थी अरे बताओ गिरा तू ही है रे हां हां पढ़ाई